अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सजाद। सभ खां पहिरीं अहम ख़बर ते नज़र विझंदासीं। पंजाब जो वॾो वज़ीर केरु थींदो? फ़ैसिलो अॼु शाम ताईं थी वेंदो। मुस्लिम लीग नून जो हमज़ा शहबाज़ ऐं तहरीक इंसाफ़ जो हिमायती मुस्लिम लीग काफ़ जो चौधरी परवेज़ इलाही हिकु भेरो ॿीहर आम्हूं साम्हूं आहिनि। हमज़ा शहबाज़ ऐं परवेज़ इलाही पंहिंजी कामयाबी लाइ पुरुमीद आहिनि। पंजाब असेंबली जो इजलास अॼु टिपहरी जो 4 वॻे थींदो। पंजाब असेंबली में महिमाननि जी दाख़िला बंदि हूंदी। मीडिया प्रेस गैलरी मां कवरेज कंदी। मोबाइल फ़ोन खणी वञण जी इजाज़त न हूंदी। पंजाब असेंबली में पीटीआई जी 15 नवनि चूंडियल मेंबरनि नून लीग जे 3 ऐं 1 आज़ाद मेंबर हलफ़ खणी वरितो, जेके वोटिंग में हिसो वठंदा। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ दावा कई आहे त ख़मीस ॾींहुं चेयरमैन इमरान ख़ान जी सदारत हेठि पीटीआई ऐं काफ़ लीग पंजाब जे पार्लियामानी पार्टी जे इजलास में 186 मेंबरनि शिरकत कई। ॿिए तरफ़ नून लीग तरफ़ां हतमी अंग जारी न कया विया आहिनि, पर काल्ह अता तारड़ जो चवणु हो त संदनि मेंबरनि जो अंग 180 जे लॻभॻि आहे।